नाज़रीन ना वली मोहम्मद में जेको आहे मोहम्मद ख़ान 7वीं क्लास जो नंढड़ो बुखार हुजण सबबि डॉक्टर ॾे वियो त डॉक्टर उनखे ग़लति इंजेक्शन हई ऐं हू उन ई टाइम ते इंजेक्शन जो रिएक्शन हुजण करे 10-15 मिंटनि में हू फौत थी वियो। अचो त उन्हनि जे वारसनि सां तव्हांखे ॻाल्हि ॿोल करायूं। हितां मां वठी डॉक्टर मंज़ूर वटि मंज़ूर स्पेर वारा सुयूं उन नंढड़े खे हणे पियो। मां झलियोमांसि, मां चवां तूं बाबा इहे ग़लति सुयूं छो थो हणीसि? चए न मुंहिंजा अॻे जा डोज़ ठहियल आहिनि। मां चवां बाबा इहे तूं ग़लति हणी पियो। न न मुंहिंजा डोज़ आहिनि, सुठा आहिनि, भला आहिनि, मां हणां पियो। मां चयो ग़लति आहिनि, इहे तूं न हण। छोकिरे खे हणी उते बेहोश करे छॾी। पोइ अहिड़ा छह सुयूं हईंसि, अञा हणेसि पियो। मां झलियांसि पियो, ज़ोरी उन सुयूं पटे उछलाया अथऊं त बि चवनि था न सही थींदो सही थींदो। छोकिरो उते ई बसि पूरो थी वियो। मां झलियासि पियो, बाबा ईअं न कर, भली महिरबानी कर। न न छोकिरो सही आहे हेॾा होॾा करे उते उनजे क्लिनिक ते छोकिरो उते गुज़ारे वियो। मां कोशिशि पियो कयोमांसि, मां चयो बाबा ईअं न कर, भली महिरबानी कर। न न छोकिरो सही आहे, तूं परेशान छो थो थी? इहो हल वाला